भागवत में ही भगवान जे लीलाउनि जे मथां ॿिए शास्त्रनि जे द्वारा हिकिड़ो प्रसंग ईंदो आहे कि नारद महाराज घुमनि पिया त ॾिठूं हिकिड़ी कोई ब्रह्म कोई देवी भगवान जो भजन करे रही आहे, तपस्या करे रही आहे। नारद महाराज ॾिसण लॻा त इहे केरु आहे? लक्ष्मी माता सां त मां मिलंदो आहियां, उहा नथी लॻे। पार्वती माता बि न आहे, हाँ ब्रह्माणी मुंहिंजी माता उहा बि न आहे। इहे केरु आहे? थोरी देरि बीह रहिया ऐं प्रणाम कयूं, नारायण नारायण कीर्तन कयूं त उन जा नेत्र खुलिया। नारद महाराज चयो नारायण नारायण। छा चवण लॻा माता तव्हां पंहिंजो परिचय ॾियो, तव्हां भजन करे रहिया आहियो, तव्हां लक्ष्मी माता त न आहियो, पार्वती माता बि न आहियो, अंबे माता बि न आहियो, छा तव्हां स्वरूप पंहिंजो बदिले करे भजन था कयो कि इहो तव्हांजो असली स्वरूप आहे? इहो तव्हांजो स्वरूप आहे त तव्हां केरु आहियो? तॾहिं उन मुस्कुराए कयो नारद जी मां ब्रह्म विद्या आहियां, यानी उहो अध्यात्म आत्म विद्या ब्रह्म विद्या जेके ब्रह्म ज्ञानी पाईंदा आहिनि ऐं ब्रह्म में लीन थींदा आहिनि, ब्रह्म खे पाए वठंदा आहिनि, उहा विद्या मां आहियां। अरे महाराज तव्हां ब्रह्म विद्या चरणनि ते किरी पिया, तव्हां त सभिनि खे मोक्ष ॾियण वारी आहियो। हा त तव्हां कंहिंजो तप थी कयो, तव्हां कंहिंजो भजन थी कयो? चई मां श्री कृष्ण जो भजन थी कयां। छाजे करे? इन करे त जेको गोपिन खे प्रेम मिलियो आहे उहो त मूंखे बि न मिलियो आहे। जेको गोपिन खे आनंद मिलियो आहे श्री कृष्ण जो, आहा जेको रस मिलियो आहे उनखे रास महारास, रास जो अर्थ रस थींदो आहे, मतां केवल नचण खे रास सम्झो, है न। रास महारास, महारास यानी महान रस, नचण जो नालो कोन्हे रास। महा आनंद अची वियो, श्री कृष्ण तक बीह न सघिया, नचण लॻा, एॾो आनंद आयो। जेतिरी गोपियूं विच में ओतिरो भगवान गोपाल, ॿिनि गोपियुनि जे विच में हिकिड़ा गोपाल थिया। ईअं भगवान नृत्य कयो, भक्तनि जे वश में थी विया। हाणे उहा ब्रह्म विद्या देवी ब्रह्म देवी चए थी त मां त सभिनि खे मुक्ति बांटींदी आहियां, जंहिंखे चाहियां मुक्त कयां, लेकिन उहो जेको रस आहे गोपिन खे उन वठण जे लाइ मां हीअ लंबी तपस्या करे रही आहियां। चओ हरे राम। त मां बि गोपी ठही करे श्री कृष्ण जे दर्शन जो लीलाउनि जो अमृत पियां। इन करे भगवान जी कथा त शब्द ब्रह्म आहे, हा न। भगवान जी कथा जो जेको स्वरूप आहे उहो शब्द ब्रह्म चयो वियो आहे, वांगमय स्वरूप संस्कृत में चयो अथऊं भगवान जो। त उहो ज़रूरु ॿुधो, भगवान खे पंहिंजो सम्झो। भले पूजा न कयो, तव्हां मूर्ति पूजा न कयो, जंहिं गुरु परंपरा में हलो था सुठी ॻाल्हि आहे, पर हिकिड़ो कथा सत्संग कीर्तन ऐं भगवान खे पंहिंजो सम्झणु, इहो भगवान खे पंहिंजो सम्झो, हा न। निहारींदा रहो भगवान खे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद।